कंबर मां ख़बर शेयर करे रहिया आहियूं, जिथे ज़हरीली लस्सी पीअण सबब 3 ॿारनि समेत 4 ॼणा बेहोश थी विया आहिनि। ॻोठ भाॻियो मुगेरी में ज़हरीली लस्सी पीअण सबब बेहोश थियलनि खे कंबर अस्पताल आंदो वियो आहे। 6 वरियनि जी राबिया, 8 वरियनि जी सोनिया, 11 वरियनि जो हनीफ़ ऐं 45 वरियनि जो अली गौहर मुगेरी बेहोश थी विया। ज़हरीली लस्सी पीअंदड़नि खे उल्टियूं अची रहियूं हुयूं। इलाज बाद सेहत सुधंदड़ आहे। हिकु भेरो ॿीहर मां सां शेयर करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे, कंबर वेझो ज़हरीली लस्सी पीअण सबब 3 ॿारनि समेत 4 ॼणा बेहोश थी पिया। ॻोठ भाॻियो मुगेरी में ज़हरीली लस्सी पीअण सबब बेहोश थियलनि खे कंबर अस्पताल आंदो वियो आहे। 6 वरियनि जी राबिया, 8 वरियनि जी सोनिया, 11 वरियनि जो हनीफ़ ऐं 45 वरियनि जो अली गौहर मुगेरी बेहोश थी पियो, जंहिंखे अस्पताल आंदो वियो। ज़हरीली लस्सी पीअंदड़नि खे उल्टियूं अची रहियूं हुयूं। इलाज बाद सिहत सुधरंदड़ आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाकिम ख़ास ख़ैली। जी हाकिम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, DHQ अस्पताल में कंबर जे ॻोठ भाॻियो मुगेरीअ जे रहवासी 3 ॿारनि समेत 4 ॼणनि खे ज़हरीली लस्सी पीअण सबब जेको आहे बेहोशी वारी हालत में आंदो वियो आहे। जिते ॿुधायो पियो वञे त ज़हरीली लस्सी पीअण सबब 6 सालनि जी राबिया ऐं संदसि भेण 8 सालनि जी सोनिया, संदसि भाउ आहे 11 सालनि जो मोहम्मद हनीफ़ मुगेरी ऐं संदसि 45 सालनि जो मामो अली गौहर मुगेरीअ खे ज़हरीली लस्सी पीअण सबब जेको आहे त उल्टियूं अचणु शुरू थी वियूं, जिन खे बेहोशी वारी हालत में जेको आहे त उहो अस्पताल में आंदो वियो, जिते इलाज कयो पियो वञे। ऐं डॉक्टरनि जो चवणु हुयो त ज़हरीली लस्सी पीअण सबब हिननि जी जेकी हालत ख़राब थी वई हुई ऐं उन्हनि खे उल्टियूं अचणु शुरू थी वयूं हुयूं, जिन खे बर वक़्तु इलाज ॾिनो वियो आहे ऐं संदसि सिहत बहितर थी वई आहे। जी ठीकु आहे हाकिम, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।